क़ौमी सलामती कमेटी मुल्क में दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण ऐं उनखे वधीक तेज़ करण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वज़ीर आज़म हाउस में क़ौमी सलामती कमेटी जो 41हों इजलास थियो। इजलास में चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी समेत टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि शिरकत कई, जॾहिं त इजलास में दिफ़ा, परॾेही, नाणे, घरू ऐं इतलात वारा वज़ीर बि शरीक थिया। इजलास में DGISI, DGIB, DGMI ऐं DGMO समेत ॿियनि अस्करी ऐं सिविलियन अख़्तियारियुनि बि शिरकत कई। इजलास में मुल्की सिक्योरिटी ऐं मुआशी सूरतहाल ते गौर कयो वियो आहे। इजलास में दहशतगर्दीअ ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण ऐं उनखे वधीक तेज़ करण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी जारी रहंदी। अहम ख़बर आहे, अवांखे अपडेट कयूं पिया। क़ौमी सलामती कमेटी मुल्क में दहशतगर्दीअ ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण ऐं उनखे वधीक तेज़ करण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वज़ीर आज़म हाउस में क़ौमी सलामती कमेटी जो 41हों इजलास थियो। क़ौमी सलामती कमेटी मुल्क में दहशतगर्दीअ ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण ऐं उनखे वधीक तेज़ करण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वज़ीर आज़म हाउस में क़ौमी सलामती कमेटी जो 41हों इजलास थियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां आगाह कजो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत में क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास मुनक़द थियो आहे। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में अॼु अहम फ़ैसिला कया विया आहिनि। ख़ासि करे मुल्क अंदरि दहशतगर्दी जी जेका लहर पैदा थी आहे उन जी रोकथाम लाइ दहशतगर्दी जे ख़ात्मे जे हवाले सां अहम फ़ैसिला कया विया आहिनि। ज़रिया ॿुधाइनि था त क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त मुल्क में जे दहशतगर्दी ख़िलाफ़ जेको ऑपरेशन आहे उनखे वधीक मज़बूत मरबूत कयो वेंदो ऐं तेज़ कयो वेंदो। ख़ासि करे पाक ईरान सरहद ऐं पाक अफ़गान सरहद ते जेके दहशतगर्दी जा वाक़िया थिया आहिनि, बलूचिस्तान जे इलाइक़नि में जिते दहशतगर्दी जा वाक़िया थिया आहिनि उते वधीक जेको उन्हनि खे इलाइक़नि खे फोकस कयो वेंदो त जीअं दहशतगर्दी जो ख़ात्मो आणे सघिजे। हिन इजलास में मुल्क जी अंदरूनी सलामती सां गॾु गॾु बैरूनी सलामती जेके हवाले सां मामलनि ते बि ब्रीफिंग थी आहे। DGISI, IB ऐं इंटेलिजेंस ॿियनि इदारनि जे जेके सरबराहनि ब्रीफिंग ॾिनी आहे मुल्क में दहशतगर्दी जे हवाले सां, क़ौमी सलामती जे हवाले सां ऐं इन हवाले सां जेके बि फ़ैसिला तइ कया वेंदा उन जो बाज़ाब्ता ऐलान बाद में पधिराई ज़रिए कयो वेंदो। जी ठीकु आहे, अवांजी वॾी महिरबानी कुर्बान बलोच अपडेट करण लाइ।